जो बाज़ाब्ता आगाज़ थी चुको है। असांजा मेहमानान गिरामी मुर्शिदुल मुवाहिदीन दरगाह आले जी शरीफ जा रुए रवा हजरत साईं अब्दुल कयूम आले जी शरीफ वारा तशरीफ फरमाए। अनकरीब उन्हनि जो खिताब थियण वारो आहे। मौलाना कारी कामरान साहब उहे भी भिक्षा में पहुंची चुका है। मौलाना असदुल्लाह हैदरी साहब बे स्टेज पे मौजूद हैं। अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब मटियारी में मौजूद हैं। उता निकरण वारा है। इंशाअल्लाह अज इन बाबरकत महीने के अंदर ही बाबरकत सीरत कॉन्फ्रेंस बाकायदा वीदे रात ताईं हलंदी रहंदी ऐं इंशाअल्लाह असीं इन्हनि उलमा इकराम के बयान से मुस्तफीज़ थींदा रहंदासीं। अब पूरी रात वेहण जो इरादो आहे न इंशाअल्लाह। हाँ भई हथ मथे खणी अचो इंशाअल्लाह। अञा पोयां दोस्त जेके से हरे हरे पिया चवनि सभई जो इंशाअल्लाह। नारे तकबीर। अल्लाह अकबर जी माना छा आहे? अब अल्लाह अकबर जी माना छा आहे? अल्लाह वॾो आहे। अल्लाह पो अल्लाह अकबर जे नारे जो जवाब सभिनी खां वॾो अचणु खपे। नारे तकबीर। तव्हांजे पोयां आहे डंड। इहो आवाज़ उन डंड में वियो वञे। अॼु तव्हांजे आवाज़ जी गूंज हिन भिट धणी जी भलारी फूंदा फुड़काट कॾे आसमाननि ताईं पहुचे। अब पहुचाईंदो इंशाअल्लाह। पोइ ज़ोर सां चओ नारे तकबीर। माशाअल्लाह। अञा थोरो वॉल्यूम वधायो। नारे तकबीर। शाने मुस्तफा शाने मुस्तफा अजमते मुस्तफा हुर्मते मुस्तफा ऐं सभई हथ मथे खणी इहो वचन कयो हिन रबीउल अव्वल जे महीने जे अंदर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जे मथां अज़मत जे मथां गैरत जे मथां खत्म नबूवत जे मथां हमियत जे मथां इंशाअल्लाह ताला असां पंहिंजूं गर्दनूं कटाए छॾींदासीं। अब कहिड़ा कहिड़ा तयार आहिनि? सभई तयार आहिनि इंशाअल्लाह। त पोइ पैगंबर जी अज़मत जो नारो ज़ोर सां गूंजणु खपे। हुर्मते मुस्तफा हुर्मते मुस्तफा अज़मते मुस्तफा। इंशाअल्लाह ताला ही प्रोग्राम थींदा रहंदा ऐं सिंध धरती इंशाअल्लाह हिकिड़े ॾींहुं ज़रूर वरी बाबुल इस्लाम पढ़वी जो इंशाअल्लाह। ही जलसे जो ऐलान ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह साईं जिन खे असां दावत ॾियूं था। सालियाना मरहूम मोहम्मद इस्माइल डायरी साहब कोट काज़ी मोहम्मद जुमन डायरी लग प्यारो डायरी नवाब शाह रोड शाहपुर जाकर में सालियाना ही जलसो सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां थींदो रहंदो आहे जेको हिन भेरे 21 अक्टूबर छंछर जी शाम आचर जी रात बाद नमाज़ मगरिब शुरू थींदो।